सुब्हानल्लज़ी सख़र लना हाज़ा व मा कुन्ना लहु मुक़रिनीन। अॼु जो व्लॉग स्टार्ट थिए थो ख़ुदा हाफ़िज़ खां। असां पंहिंजे ॻोठ खे अॼु ख़ुदा हाफ़िज़ चई निकिरी आया आहियूं हैदराबाद जे लाइ। हे असांजे ॻोठ जो हितां असां ॾी स्पीड में निकिता आहियूं माशाअल्लाह। अल्लाह ख़ैर करे पंहिंजो सॼो साज़ो सामान खणी। धुंध बि हुई काफ़ी। हे ॾिसो रस्ते में असां किथे किथे बीहंदा पिया थियूं धुंध धुंध कुझु घणी हुई कुझु नज़र कोन पियो अचे। सुबुह सां माण्हू पाण खे वेड़ियूं वेड़ियूं वञनि था कम ते, मज़दूर वीचारा। हेॾी माशाअल्लाह सावक हुई त चवंदा आहिनि न त सिंध समूरी सूंह सिंध तुंहिंजे मथां छा लिखी छा लिखां। सो ज़बरदस्त नज़ारा हुया। सो रस्ते में बुख लॻी हुई सो चिप्सूं वग़ैरह वठी ऐं वंड पिया कयूं, हिक ॿिए खे ॾियूं पिया, खाईंदा पिया अचूं। हे असां पहुता आहियूं दादू। अस्सलाम वालेकुम दादू वारो। लाइक कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। दादू जा दिलि वारा माण्हू। असां दादू पहुता हुआसीं। दादू वारनि ॾिसूं असांजी कहिड़ी अॼु ख़िदमत कई। दादू वारनि अॼु असांखे छा खारायो। ऐं दादू जो बाईपास हिते असां बीठासीं। असांखे हुई गाॾीअ जा जेके टायर हुया उन्हनि जी हवा उन्हनि में चेक कराइणी हुई। ऐं दादू ॾिसो पंहिंजो शहर कमेंट करे ॿुधायो कहिड़ा कहिड़ा दादू जा पिया ॾिसनि। हिते असां बीठा हुआसीं टायर शॉप ते। दादू वारनि असांखे खारायूं इहे टॉफ़ियूं खंघ जूं। बसि इन मां ई टऊं टऊं कंदी थी वञी सो चपड़ी करे निकिरी वञे था। उन खां पोइ असां पहुता हुआसीं सेवण। सेवण जो टूल प्लाज़ा हुयो। ॾिसूं था। अस्सलाम वालेकुम सेवण वारो। केरु केरु सेवण मां ॾिसे थो कमेंट कयो, लाइक कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। ॾिसूं सेवण वारनि असांजी कहिड़ी ख़िदमत कई। सेवण वारनि असांखे छा खारायो। हेॾा हुयो कलंदर जो रोज़ो। सो दुआऊं सभिनि जे लाइ। अलाह सभिनि खे आबाद रखे। त सेवण में असां हिते कुझु देरि बीठासीं। सेवण वारनि असांखे छा खारायो। सेवण पाणी पीतोसीं। हा पोइ सेवण वारनि असांखे खाराया ज़ैतून। ॾाढा ज़बरदस्त हुया, फ्रेश फ्रेश बाग़ जा पटियल। पर असां खाइण खां पहिरियों कली में पाणी विझी धोतासीं, धोई साफ़ करे। ऐं वीचारनि असांखे मसालो बि ॾिनो हुयो जेको लूणु मिर्च हुयो, पर खाइण में ॾाढो मज़ो पियो अचे। फ्रेश हुया न ज़ैतून। सो महिरबानी सेवण वारो, तव्हां असांखे ज़ैतून खाराया। उन खां पोइ असां पहुतासीं लकी। लकी में माण्हू हुजे न त खाराइनि न, पर पोइ बि अस्सलाम वालेकुम लकी वारो। चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, कमेंट करे ॿुधायो कहिड़ा कहिड़ा लकी मां पिया ॾिसनि। असांखे ॾाढो ख़ौफ़नाक जबल हूंदा आहिनि, अक्सर राति जे टाइम में त ख़ौफ़ थींदो आहे मथां न किरी पवनि। उन खां पोइ असांजो जहाज़ तेज़ी सां रवां हुयो। हर को पंहिंजा व्लॉग पियो ठाहे। हा त हिते असां किथे पहुतासीं। हा आमरी त पहुचणो हुयो असांखे। हा त आमरी में हुयो भत खाइण लाइ सभु लही विया आमरी में। गॾ जाम हुया, छा ॿुधायो, कावड़ नक जो आमरी वारो। पर ॾाढो ख़ूबसूरत शहर हुयो। हिते हुई शादीअ जी दावत। सो उन्हनि चयो भत तयारु अथव, भत खाई वञो। ॾिसो था जिॾा केॾा ॾिसंदव न गॾ लेथड़नि कीअं पिया चवंदा न गॾ विझंदा आहिनि मिटी सां पाण खे ईअं साफ़ु कंदा आहिनि। साफ़ु त कोन कंदा हूंदा, हिकिड़ा जरासीम ख़तमु ॿिया थींदा हूंदा आहिनि। ख़ैर आमरी मां भत खाई निकितासीं। थैंक यू आमरी वारो, तव्हां असांखे भत खारायो। लाइक कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। हाणे असां हलूं पिया अॻिते किथे पहुतासीं। जाम छोरे लॻे त जाम छोरो जो शहर हुयो। ॾिसो भाउ, ॾिसो जाम छोरे जी पुल ॾिठव। जाम छोरो आहे न कोटड़ीअ ते रस्तो थो वञे, ख़बर न आहे कुझु बि। बहरहाल पुल अहिड़े सिंधू दरिया
वाह वाह, ॿेड़ियूं पियूं हलनि, काफ़ी जाम पाणी आहे सिंधु में, ते मरमत जा कम बि जारी हुया पुल जा। पोइ असां घर पहुची वियासीं, वधीक बैटरी थी वई ख़तमु मोबाइल जी, कुझु रिकॉर्ड न कयोसीं। तो हिते असां घर पहुतासीं, घर जी साफ़ सफ़ाई कई, थकिजी पियासीं, कंबल खणी मां कयां पई आराम। बसि लाइक कजो, बक़ाया सुभाणे ब्लॉग में।